बिल्कुल इन टाइम असां सिटी कोर्ट में मौजूद आहियूं, जिते अॼु जेको आहे जेके चूंडूं हुयूं कराची बार जूं मुलतवी कयूं वियूं आहिनि, जॾहिं त इन हवाले सां जेको रिटर्निंग ऑफिसर आहे उनखे दिलि जो दौरो पइजी वियो आहे, जंहिं सबबु जेको आहे जेके चूंडूं आहिनि उहे मुलतवी कयूं वियूं आहिनि। जॾहिं त चूंडूं जेको आहिनि जनवरी जे महीने ताईं मुलतवी कयूं वियूं आहिनि, जॾहिं त कुझु देरि खां पोइ इन हवाले सां उहिदेदारनि जो चवणु आहे त जेकी अॻिली तारीख़ आहे इलेक्शन जी उहा बि अनाउंस कई वेंदी, जॾहिं त इन हवाले सां कराची बार जा जेके वोटर 9,000 खां मथे जेके वोटर आहिनि उहे उन्हनि जा हिते वोट जेको आहे दाख़िल थियल आहिनि। हवाले सां सुबुह खां ई जेको आहे गहमा गहमी जारी हुई। तंहिंखां पोइ जॾहिं इहा ख़बर पई त जेको रिटर्निंग ऑफिसर आहे जंहिंजी निगरानी में इलेक्शन थियण वञनि पिया, त उनखे दिलि जो दौरो पइजी वियो आहे, जंहिं सबबु जेके इलेक्शन आहे उहो मुलतवी कई वई आहे। मुख़्तलिफ़ जेके उहिदेदार हुआ उहे हिते मौजूदु हुआ, जेके पंहिंजे वोटरनि खे जेका वोट जी दावत ॾियनि पिया। उन हवाले सां उन अॻवाननि जे हक़ में नारेबाज़ी बि थिए पई। मुख़्तलिफ़ जेके वोटर हुआ कार्ड जे ज़रिए जेको आहे दावतुनि बि ॾियनि पिया वोटरनि खे, ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ जेके वोटर आहिनि हिते आया हुआ। सुबुह सवेरे खां ई जेको इलेक्शन जो टाइम हुयो सुबुह 9 बजे खां वठी शाम जो 5 बजे ताईं बिना के वक़्फ़े जे जेको आहे टाइम इहो जारी कयो वियो। तंहिंखां पोइ इलेक्शन मुलतवी कई वई आहे। मुख़्तलिफ़ जेके उहिदेदार हुआ उहे सुबुह खां सवेरे खां हिते मौजूदु हुआ, जंहिं आमिर नवाज़ वड़ाई, GM कोराई ऐं रहमान कोराई समेत जेके ॿिया उहिदेदार हुआ उहे हिते मौजूदु हुआ। जॾहिं त जेके कराची बार जूं चूंडूं आहिनि उहे जनवरी ताईं मुलतवी करे छॾियूं आहिनि, जॾहिं त उहिदेदारनि जो चवणु आहे त जेकी तारीख़ आहे उहा कुझु देरि खां पोइ जेको आहे इलेक्शन जी जारी कई वेंदी, तेसिताईं जेके कराची बार जूं चूंडियूं आहिनि उहे मुलतवी कयूं वियूं आहिनि। जी के लिए अल्लाह उनको सेहत भी दे। ये जो उनकी अदालत है, कल शाम से खबर है, ये कराची बार जो मौजूदा है उसकी जिम्मेदारी थी कि चीफ जस्टिस साहब से ये रुजू करते और अल्टरनेटिव ऑप्शन की तरफ जाते। ये नहीं है कि वोटर है और 11 बजे तक वो बेचारा घूम रहा है और आप भाग रहे हैं। ये कराची बार का अहले इल्म और शऊर रखने वाला वोटर है, ये देख रहा है जो कराची बार के इस वक्त हालात हैं। ये आपको से भागने नहीं देगा। समझो रिटर्निंग ऑफिसर जेस ताईं मुकर्रर न थींदो तेस ताईं पोलिंग अमल कीअं शुरू थींदो? सर इनके साजिश था समझो। सर मैं ये 100 साजिशें करें, 100 साजिशें करें, 100 साजिशें करें, शिकस्त वाज़े दीवारों पे लिखी हुई है। तो ये भागने की कोशिश कर रहे हैं, भागने नहीं। पोलिंग अमल शुरू छो न आए थे? 1 घंटे का पोलिंग अमल भी हुआ तो इनको अपने रिजल्ट वाजे नजर आ जाएंगे, इसलिए भाग रहे हैं। पोलिंग अमल शुरू छो न आए थे? ये नालिए बार की जो इलेक्शन जिसको कराना था 10 साल की मेरी वकालत में, मैंने ऐसी नॉन सीरियस इलेक्शन, नॉन सीरियस बार नहीं देखी जिस तरह की ये बार देख रहा हूँ।